अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में माया गुलाम मुस्तफा सोलंकी ऐं माया सादिया बासी। नाज़रीन, M6 मटियारी मोटर वारे करप्शन केस में सिंध हाई कोर्ट हैदराबाद सर्किट बेंच मटियारी जे 62 शख्स असलम पीरज़ादा जी उबोरी ज़मानत रद्द करे छॾी आहे। ज़मानत रद्द थियण बैदि जवाबदार असलम पीरज़ादो केतिरा ई कलाक पाण खे गिरफ़्तारी खां बचाइण लाइ अदालती अहाते में वेठल रहियो। अहिड़ी सूरताल ते नैब जे अहलकारनि अदालत खां ॿाहिरि समूरनि रस्तनि ते अहलकार मुक़ररु करे छॾिया। जवाबदार असलम पीरज़ादो जीअं ई अदालती अहाते मां ॿाहिरि निकितो त नैब टीम खेसि गिरफ़्तार करे वरितो आहे। मेहर लॻ जवाबदार पंहिंजी ज़ाल खे बंदूक जा फायर करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो आहे। रिपोर्टर गुलाम हुसैन पंवर मूजिबि मेहर भरिसां शाह पंजो सुल्तान थाणे जी हद हसन कल्होड़ो में मुड़ुस पंहिंजी नौजवान ज़ाल 3 ॿारनि जी माउ ममताज़ ख़ातून कल्होड़ो खे बंदूक जा फायर करे बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त घर में मुड़ुस ऐं ज़ाल जे विच में मुंहमारी थी, जंहिं बाद मुड़ुस कावड़ में अची पंहिंजी ज़ाल खे बंदूक जा फायर कया। ज़ख़्मी थियण बाद ममताज़ ख़ातून कल्होड़ो घर में तड़पंदी रही, बाद में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वई। फ़ौती औरत जा ॿार पंहिंजी माउ खे सॾींदा ऐं रोईंदा रहिया। इतलाती पुलिस वाक़े वारे हंधि पहुची मक़तूल औरत जो लाश तालुका अस्पताल मेहर मुंतक़िल कयो। पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो आहे। नाज़रीन, दरिया खान मरी भरिसां मंगिया नाको स्टाफ वटि मेहरान हाईवे ते ट्रक ऐं मोटरसाइकिल जे टकर में 2 ॼणा थॾे ते फ़ौत थी विया। फ़ौती अलीगुल सियाल ऐं बशीर अहमद सियाल ठारूशाह भरिसां जा रहायशी ॿुधाया वञनि था। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रक खे पंहिंजी तहवील में वठी छॾियो, जॾहिं त इतला ते वारस पहुची फ़ौतियुनि जा लाश खणाए विया। हादसे में फ़ौत थी वियल नौजवाननि जी ख़बर संदनि घर पहुचण ते कोहराम मची वियो। रोड हादसे में फ़ौत थी वियल ठारूशाह खां नवाबशाह वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो। नवाब वली मोहम्मद लॻ क़ौमी शाहराह ते सरकारी को स्टाफ वटि मुसाफ़िर वैन ऐं ट्रक विच में टकर थी पियो, जंहिंजे नतीजे में वैन ड्राइवर राजा राजपूत समेत 3 मुसाफ़िर फ़हमीदा ऐवान ऐं वसीम राजपूत ज़ख़्मी थी पिया, जिन खे मक़ामी माण्हुनि 1112 एम्बुलेंस ज़रिए तालुका अस्पताल काज़ी अहमद मुंतक़िल कयो। नाज़रीन, दड़ो भरिसां नूनारी बिरादरी जे 2 धुरियुनि में चोरी करण तां झेड़ो थी पियो। 1 ॼणो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। दड़ो लॻ ॻोठ अली नूनारी में ॾींहं ॾिठे जो चोरीअ जी वारदात ॻोठाणनि जुमो ऐं ॿियनि ॿुधायो त असां घर में शादी जूं तयारियूं करे रहिया हुआसीं त जवाबदार चोर गुलशेर नूनारी घर में दाख़िल थी सोना ज़ेवर ऐं रोक रक़म चोरी कया, जंहिंखे असां ॾिसी वरितो ऐं खेसि पकड़ण जी कोशिशि कई त हुन चाकू सां हमलो करे यूसुफ नूनारी खे रतोरत करे फ़रार थी वियो। दड़ो पुलिस रिपोर्ट दाख़िल करे वधीक जांच करे रही आहे। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।